सिजवांगे रोशन आए मामा अरबान तहरीक जब बुनियादी अल्मा हो हुन सदी सिंध पंजे पैर ने डाल ताड़ी आई घर घर वनी सुजागी जो पैगाम दिनो सिंध जी खुशहाली आई आजादी जे मकसद करे मुस्कुराने न दिनो पर रानी ऐफ की तौर हुआ में शासन सागत रहंदो चोत जे की मानू वतन मजलूम मामला जिंदा ने वे हमेशा लाए मरती विंदा है मामा अरब हमेशा लाए मरती है मामा अरब ताकतवर आई कमजोरन जी जंग में कमजोरन जो साथियों गरीबन जो साथियों हीरन जो साथियों मजलूमन जो साथियों मिस्किनन जो साथियों आई जस्ताई दादन हीरन जो विच में जंग रांदी मामा अरब हिरन मान जी अगवानी आई रहनुमाई कंदो रहंदो ते करे चोत मामा जी शरीर वात तेनु आई निजात हासिल करूं हिन वक्त सिंध दे चैनी तरफ का घेरो है रोजगार ते धारन जो कब्जो शेर धारन जे वाले जारी आबादकारी वसीला धारन जे वाले मतलब तार तरफ का लुट मारा है कें मुल्क जा जेकी बोसिला हुंदा है न ओन कौम जो कौमी वसीला हुंदा है न उन्हनि ते हक सिर्फ उन कौम जो हुंदो है पर सॼी दुनिया में शायद फकत सिंधी है जंहिं ते सॼी दुनिया जे मान जो हक आहे नायत फकत सिंधी मान जो हक न आहे सिंध जे समूरनि वसीलनि मां सॼी दुनिया जा माण्हू फैज़याब थियनि था जेकॾहिं हुन मां को फ़ाइदो नथा खणी सघनि त सिर्फ़ सिंधी माण्हू सिंध जा वॾा शेर धारनि जे हवाले कया विया आहिनि सिंध मां कराची में 100 सालनि जूं क़दीम उहे सिंधियूं गैर कानूनी या डाची वञनि थियूं पर गैर कानूनी रहंदड़नि अफ़गाननि बर्मन बंगालिन ऐं ॿियनि बदतरीन जरादनि जी गैर कानूनी रहंदड़नि जूं कालूं पकी कयूं वञनि थियूं हर रोज़ जरादन ऐं दहशतगर्दनि जी लोदूं अचनि थियूं ताक़त जो गुरूर ऐं ज़ोर ते तव्हां सिंध में इकनॉमिक सिलाहियत आणणु चाहियो था जंहिं लाइ तव्हां नवां सूबा ठाहिण जी कमेटी ठाही आहे जेका कंहिं सूरत में क़बूल न आहे ऐं असीं उनखे रद्द कयूं था सिंधु दरिया जेको हज़ार साल खां सिंध जी सरज़मीन खे सरसब्ज़ कंदड़ ऐं सिंधी माण्हुनि जे जियापे जो वाइदो सिरो आहे उन ते ज़बरदस्ती केनाल डैम ठाहे अॼु के पानी जे फुड़न पर लाइ स्काई विया आहे सिंधी माण्हुनि लाइ रोज़गार जा हौसला बंदि सिंधी माण्हुनि जी तइलीम बंदि सिंधी माण्हुनि लाइ सिहत जूं सहूलियतूं बंदि सिंध जा रोड रस्ता ॻोठ वाइण वस्तू खंडरात जा मंज़र ॾेई रहिया आहिनि बिजली गैस गायब सिंध जा तरक़ियाती कम बंदि हर क़िस्म जो जबर कयो वियो पर सिंधी कौम जिंदा रही ऐं हाणे सिंधी माण्हुनि खे बुखनि में मारे ख़त्म करणु चाहिनि था हथ वठी हालतूं एॾी गंभीर कयूं वियूं आहिनि जो सिंधी माण्हू हिकु वेले जी मानी करण लाइ 5 बचा विकिरणु ऐं ख़ुदकशियूं करण ते मजबूर कया विया आहिनि नालायक हुक्मरानो तव्हां घरनि में पाल कुतनि ऐं घोड़नि खे जेको हिकु टाइम जो खाधो ॾियो था उन्हनि पैसनि मां सिंध जा हज़ार बचा पेट में रखाए सघनि था असीं मुतालबा था कयूं त पाकिस्तान खे 1940 एसयूडी करार मुताबिक़ हलायो वञे सिंधी माण्हुनि खे सभिनी ध्यान में बराबरि जा हक़ूक़ न हुजनि दारी आबादकारी बंदि करे सभिनी गैर कानूनी रहंदड़नि खे फौरन निकाल ॾिनी वञे ऐं नवनि सूबनि जा मज़ाक़ बंदि कयो वञे जीअं सिंध जीअं करे पली जीअं मामा अरब जी जदोजहद